भान सईदाबाद रिपोर्ट मोहम्मद अली मेमन। भान सईदाबाद बरसांगोट रंग जे रहवासण माज़ूर बेवा मिसमात सुघड़ ज़ाल मरहूम बख्शल रंग मुबैना इल्ज़ाम हणंदे पंहिंजे ॾेरनि शाहनवाज़ रंग, अली नवाज़ रंग, यासीन रंग, हाजी वज़ीर रंग ऐं संदसि अॻु ॼाए पुट माशूक रंग जे तशदुद, ज़ियादतियुनि, मौतमार धमकियुनि ऐं पंहिंजे मरहूम मुड़ुस जी ज़मीन ते कब्ज़े करण जे ख़िलाफ़ पंहिंजा ॾुख भरिया दास्तान खणी इंसाफ़ ख़ातिर मीडिया अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते माज़ूर बेवा सुघड़ ज़ाल मरहूम बख्शल रंग पंहिंजे अॻु ॼाए पुट ऐं पंहिंजे ॾेरनि मथां मुबैना इल्ज़ाम हणंदे मीडिया अॻियां आंदाईंदे चयो त 6 महीना अॻु मुंहिंजे मुड़ुस जे गुज़ारे वञण खां पोइ मुंहिंजे अॻु ॼाए पुट माशूक रंग पंहिंजे चाचनि मुंहिंजे ॾेरनि शाहनवाज़ रंग, अली नवाज़ रंग, यासीन रंग सां गॾिजी मूंखां ज़मीन जा कागज़ घुरिया, जेके कागज़ मूं उन्हनि खे कोन ॾिना, जंहिं उन्हनि मथां सख़्तु तशदुद करे कुहाड़ी हणी हिकु टंग भञी छॾी हुई ऐं पोइ रूपोश थी विया, जंहिंजो केस भान सईदाबाद थाणे ते दाख़िल थियल आहे। हिकु जवाबदार थियो हो जेको कची ज़मानत ते आज़ादु थियो ऐं ॿिया बि रूपोश जवाबदार आहिनि। भान पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं वधीक हिन बेवा चयो त राति बि मथां जवाबदार मुंहिंजे मथां पिस्टल रखी ऐं मूंखे धमकियूं ॾेई विया आहिनि ऐं मूंखे चवनि था त जेकॾहिं तूं केस तां हथु न खणंदीअ त तोखे तुंहिंजे शाहिदनि खे मारे छॾींदासीं। वधीक हिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DIG हैदराबाद, SSP ॼाम शोरो, DSP सेमण, SHO भान सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि जे चङनि मुड़ुसनि खे अपील कंदे चयो त मूं बेवा सां इंसाफ़ करे जवाबदार खे गिरफ़्तार करायो वञे। हिन चयो त जेकॾहिं मूंखे को बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा जवाबदार हूंदा। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर हाला में योम पाकिस्तान के मौके ते गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मखदूम खलीक ज़मान ब्लॉक 1 में शानदार तकरीब मुनक़द कई वई। शागिर्दनि टेबलोस पेश किया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। शागिर्दनि ऐं उस्ताद मुल्क खे मुस्तहकिम ऐं मज़बूत बनाइण लाइ पुरअज़म आहिनि। मुक़र्रिरीन जो ख़िताब। तकरीब में पाक फ़ौज पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा। योम पाकिस्तान के हवाले से गवर्नमेंट गर्ल्स मखदूम खलीक ज़मान ब्लॉक 1 प्राइमरी स्कूल हाला में रंगारंग तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें TO एजुकेशन फीमेल हाला अरशद अलवी ऐं स्कूल जी हेडमास्टर आपा फरज़ाना रंग समेत स्टाफ ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। स्कूल जी शागिर्दनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, टेबलोस पेश किया ऐं योम पाकिस्तान जे हवाले सां तकरीरूं कयूं। उन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जे नारेबाज़ी पिणु कई। मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त 23 मार्च 1940 ते ऑल इंडिया मुस्लिम लीग जे इजलास में पास कयल करारदाद जे यादि में मल्हायो वञे थो, जंहिंजी रोशनी में बरसगीर जे मुसलमाननि पंहिंजे लाइ अलॻि वतन जे ख़्वाब खे ताबीर कयो। हिन चयो त नई नस्ल खे योम पाकिस्तान जी अहमियत खां आगाह कयो वियो। TO एजुकेशन स्कूल पारां हिकु ॾींहं में मिलियल हुकमनि ते थोरे वक़्त में बहितर प्रोग्राम करण ते साराईंदे स्कूल हेडमिस्ट्रेस ऐं स्टाफ खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो। उन मौक़े ते मुल्क जी सलामती ऐं इस्तेहकाम लाइ दुआऊं पिणु घुरियूं। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समेत जो झॾो थाणे जी हद ॻोठ करम लघारी वासी कोड मार्फत 62 ज़मींदार हुनान बलोच जी मुबैना निजी जेल मां आज़ादु थींदड़ हारी ख़ानदान जो ज़िम्मेदार ऐं झॾो पुलिस जी मुबैना ज़ाबितनि ख़िलाफ़ एहतजाज। ज़मींदार ते मर्द ऐं औरतुनि खे गुम करण जो इल्ज़ाम ॾियालो उर्फ़ निहाल चंद कूली साफ़िन अॻियां आंदाईंदे चयो त असां 5 हारी ज़मींदार सेठ हिनान बलोच वटि गुज़िरियल 4 सालनि खां हारपो कंदा हुआसीं, जिते ज़मींदार जी मुबैना ज़ाबितनि खां तंग थी अदालत सां रुजू कयो। अदालती हुकुमनि ते झॾो पुलिस जे छापे वक़्तु ज़मींदार ऐं उन जे साथियुनि तारियो कूली सलाहुद्दीन टंगड़ी नईम बलोच पारां पुलिस जी मौजूदगी में असांखे तशदुद जो निशानो बणाइण बैदि घर जो समूरो सामान, चौपायो माल, घर में पियल न्याणीअ जे ॾाज जो सामान ऐं ॿियो सामान फुरे असांजे हिक मर्द खेतू ऐं श्रीमती हीरो खे गुम करे छॾियो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त ख़दशो आहे त 62 ज़मींदार पारां असांजे ॿिनि ॻणनि खे क़तल कयो वेंदो। पुलिस ज़मींदार सां मिली भगत हुजण करे असां ग़रीबनि जी केर बि दाद फरियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। मजबूर थी हिते पहुता आहियूं। मुतासिर हारी IG सिंध, DIG SSP मलीर समेत वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी 62 ज़मींदार जी क़ैद मां असांजे ॿिनि ॼणनि खे आज़ादु करण समेत असांजो घरेलू सामान वापसि ॾियारे इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट फ़याज़ अली मीरानी। शिकारपुर पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियो, हथियार हथ। रुस्तम थाणे जी हद गोलू वाह भरिसां ॾोहारी ॾोह करण जे इरादे सां बीठा हुआ। ॾोहारियुनि जी मौजूदगी वारी इतला मिलण ते बर वक़्तु पुलिस पहुची वई। ॾोहारी पुलिस खे ईंदे ॾिसी पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। ॾोहारी जे कब्ज़े मां हिकु TT पिस्टल हथ कयो वियो आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो जारी आहे। जरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई। अब्दुल जब्बार बबर जी ASI प्रमोशन थियण जी ख़ुशी में ओंगर में पार्टी रखी वई, जंहिंमें ॻोठाणनि मुबारकूं ॾींदे ॻोठाणनि पारां अब्दुल जब्बार बबर खे अजरकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। ॻोठाणनि डॉक्टर मोहम्मद इस्माइल वरेरो, हनीफ़ बबर, ग़ुलाम मुस्तफ़ा बबर, अब्दुल्लाह बबर, मास्तर अनवर बबर, डॉक्टर शबीर अज़ीज़, ख़ालिद अमीर बबर, कुर्बान ख़ासकेली, हबीबुल्ला बबर, सदाम बबर ऐं ॿियनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई।
पीरोनमल रिपोर्टर अता मोहम्मद खान पठान जी रिपोर्ट मुताबिक खिपरो पुलिस जो डॉक्टर गोबंद राम जी ओताक ते छापो शराब हथ कई। तफ़सील मूजिब खिपरो पुलिस ॻुझी इतला ते काउंसलर डॉक्टर गोबंद राम जे घर ते छापो हयो जितां शराब जूं 24 बोतलूं हथ कयूं वयूं। वाक़े वारे हंध तां झामन नाले हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो पर केविल नाले ॿियो को शख़्स फ़रार थियण में कामयाब थी वियो।